विटशा में आपाशी खाते के अमलदारनि की ॾाढनि खिलाफ़ न्यू शखाणी माइनर के सवे आबादगारनि रोड ते निकिरी आया। सवे आबादगारनि उर्स खोसो, राणा अब्दुल सत्तार, माजिद सांद, गुलाम अकबर लंजवाणी ऐं ॿियनि जी अॻवानी में टंडो आदम रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल रही। पुलिस पहुची आबादगारनि सां ॻाल्हियूं कयूं ऐं आबादगारनि जे मुतालबे ते आपाशी अमलदारनि खां शाख जो गैर क़ानूनी तौर बंदि करायल पाणी खोलरायो, जंहिं बाद आबादगारनि तरफ़ां धरणो ख़त्म कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरे में शरीक आबादगारनि चयो आहे त आपाशी खाते जा ऑफिसर AC शोएब समूह ऐं इंजीनियर ज़ाहिद आबादगारनि खां पाणी एवज़ रिश्वत तलब करे रहिया आहिनि ऐं रिश्वत न ॾियण ते न्यू शेखाणी माइनर जे आबादगारनि जी वाराबंदी जो बहानो ॼाणाए शाख जो पाणी बंदि करे छॾियो आहे, जंहिं सबबि हज़ारे एकड़ ज़रई ज़मीन ते आबादगार वण जो फसल पोखे नथा सघनि। उन्हनि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ज़राअत जे सूबाई वज़ीर खां मुतालबो कयो आहे त न्यू शेखाणी माइनर जे आबादगारनि खे वक़्ति सिर पाणी ॾिनो वञे।